सो इक़बाल इन जे अंदरि स्ट्रेस कयो ऐं हुन सां गॾो गॾु ॿियो इक़बाल इहो चवणु चाहियो त फ़िज़ाए बद्र पैदा कर फ़रिश्ते तेरी नुसरत को उतर सकते हैं गिरदों से कतार अंदर कतार अब भी फ़िज़ाए बद्र पैदा कर उहा फ़िज़ा पैदा कर जिन जे अंदरि चंद मुसलमाननि जो अल्लाह जी ज़ात ते एतिरो यकीन आहे त उन्हनि जे साम्हूं लश्कर तमामु घणो आहे पर उन जे बावजूदु ख़ौफ़ न आहे यकीन कामिल आहे नतीजो इहो थो निकिरे जो आसमाननि मां मदद अचे थी त इक़बाल जो चवणु इहो आहे त तूं उहा फ़िज़ा पैदा कर उहो यकीन पैदा कर अल्लाह ताला जी ज़ात ते एतिरो ट्रस्ट पैदा कर इश्क़ मोहम्मद जे अंदरि एतिरो अॻिते थी त तुंहिंजी नुसरत जे लाइ तुंहिंजी कामयाबी जे लाइ फ़रिश्ता आसमाननि खां अॼु बि लही सघनि था अॼु बि दे कैन हेल्प यू आउट पर उन जे लाइ ज़रूरी आहे त पहिरियां क़ुव्वत इश्क़ से हर पस्त को बाला कर दे दहर में इश्क़ मोहम्मद से उजाला कर दे त हिन दुनिया में उजालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं असां वटि उहो न आहे त शायदि असां जिन बुराइनि में जिन ग़लतियुनि में जिन पस्तनि में अॼाया आहियूं शायदि न खटे सघूं उन मां शायदि न निकिरी सघूं द ओनली सॉल्यूशन दैट आई थिंक उहो इश्क़ मोहम्मद ई आहे जंहिं ॾींहुं हिन क़ौम जे अंदरि इश्क़ मोहम्मद पैदा थी वियो सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इश्क़ रूह ताईं रासिक थी वियो उन ॾींहुं हिन क़ौम खे बुलंदी खां कोई बि नथो रोके सघे मशहूर ज़माना शेर भी है इकबाल जो कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं इकबाल खां अलावा कंहिंजी शायरी तव्हांखे पसंदि हुजे शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह अलैहि खे मां ॾाढो पढ़ंदो आहियां ऐं आई एम वेरी इंस्पायर्ड बाय हिम उन्हनि जो मां हिकिड़ो शेर अगरि तव्हांजी इजाज़त हुजे सर तव्हां शेयर करणु चाहींदुमि बिल्कुलु सर उन्हनि जो हिकिड़ो शेर आहे त हलंदे होत पुनुअ ॾे आउं पहिरें पंधु कंदियासि हलंदे होत पुनुअ ॾे आउं पहिरें पंधु कंदियासि पेरनि पंधु छॾियो त आउं गोॾनि भर घिड़कंदियासि जे गोॾनि घिड़कणु छॾियो त आउं चेल भर चुरंदियासि चेल चुरणु छॾियो त आउं ठूठिन भर ठिड़कंदियासि जेकॾहिं ठूठिन ठिड़कणु छॾियो त आउं हथनि भर हलंदियासि हथनि हलणु छॾियो त आउं रूहानी रड़ंदियासि मिली त मिलंदियासि न त गोरी जान जतन था माशा मुस्कुराईंदड़ सवाल भी आहे यकीनन ऐं साईं खां थोरो एंटरटेनमेंट जे हिसाब सां भी सवाल कयूं था साईं तव्हां खां कुझु लाड़काणे जा अकेडमीज़ जा जेके टीचर्स आहिनि उहे तकलीफ़दा आहिनि अच्छा उहे हिन जे करे जो तव्हां हुनजी रोज़ी ते लत ॾेई छॾी आहे 2 अकेडमीज़ त हलायो उन खां अलावा तव्हां मुख़्तलिफ़ अञा 2 अकेडमीज़ ते पीरियड था वठो अॼुकल्ह मां ॾाढा लिमिटेड क्लास वठंदो आहियां मां सिर्फ़ु हिकिड़ो क्लास वठंदो आहियां अकेडमी पंहिंजी ते हिकु बैच खे पढ़ाईंदो आहियां ठीकु सर इहो मूं ते जेको इल्ज़ाम आहे शायदि ग़लति इल्ज़ाम आहे शादी कॾहिं कंदव वासिफ़ अली वासिफ़ रहमतुल्लाह अलैहि खां कंहिं पुछो त सर मुंहिंजी शादी कॾहिं थींदी त वासिफ़ साहब हुनखे ॾाढो ख़ूबसूरत जवाबु ॾिनो त तुम्हारे अम्मी अबू की हो गई थी तुम्हारी भी हो जाएगी शादी ज़रूर जे नी आउं सम्झंदसि त हाणे दिस इज़ राइट टाइम फॉर मी टू मैरी इंशाअल्लाह ज़रूर थी भला प्रपोज़ल आया आहिनि किथां उहो ज़ाहिर आहे हर इंसान जी ज़िंदगी जे अंदरि मौजूदु हूंदा आहिनि बट मैन प्रपोज़िस गॉड डिस्पोज़िस ठीकु आहे अहिड़े तरीक़े सां इंसान जी ज़िंदगी में प्रपोज़ल्स खोड़ हूंदा आहिनि पर उन्हनि मां चूज़ कहिड़ो करिणो आहे सिलेक्ट कहिड़ो करिणो आहे ज़ाहिर आहे उहो हिकु लंबो प्रोसेस नाज़रीन और सामाईन जीअं त हीउ प्रोग्राम तव्हांजे अॻियां टास अकेडमी लाड़काना जी तरफ़ां पेश कजे थो ऐं हिन वक़्त में असां साईं खां जेको सवाल करण वारा आहियूं ऐं निहायत ख़ासि सवाल आहे सुठनि शागिर्दनि ऐं सुठनि उस्तादनि में कहिड़ियूं कहिड़ियूं ख़ासियतूं हुजनि पहिरियां शागिर्दनि खां स्टार्ट था जी जी ज़रूरु हिकिड़ो जुमिलो आहे सर त यू कैनॉट बी वर्ल्ड क्लास स्टूडेंट विथ 3rd क्लास स्टडी स्किल्स वाह तव्हां वर्ल्ड क्लास स्टूडेंट थियण जो ख़्वाबु ॾिसो था अव्हांजा स्टडी स्किल्स जेकॾहिं 3rd क्लास आहिनि त अव्हांजो ख़्वाबु इहो कॾहिं बि पूरो न थींदो इहो ख़्वाबु पूरो करण जे लाइ तव्हांखे पंहिंजे अंदरि वर्ल्ड क्लास स्टडी स्किल्स पैदा करणा पवंदा हाणे जेकॾहिं तव्हां इनखे गूगल ते सर्च कंदा त उहे कहिड़ा स्टडी स्किल्स आहिनि जेके हिकु बहितरीनु स्टूडेंट जे अंदरि हुजणु घुरिजनि त बुनियादी तौर ते इहो सम्झणु घुरिजे त इंसानु को बि इल्मु अक्वायर कंदो आहे त उहो या त पढ़ी करे अक्वायर कंदो आहे या त ॿुधी करे अक्वायर कंदो आहे या त ऑब्ज़र्व करे अक्वायर कंदो आहे ठीकु या त इंसानु मुशाहिदे जे ज़रिए ऑब्ज़र्वेशन जे ज़रिए पंहिंजनि सेंसिस जे ज़रिए इल्मु हासिलु कंदो या त ज़ाहिर आहे ॿुधी करे इल्मु हासिलु दुनिया रीडिंग जे अंदरि इन लेवल ते पुॼी चुकी आहे जो रीडिंग जा अहिड़ा मेथड्स बि मौजूदु आहिनि जेके इंसान खे नाक़ाबिल बणाइनि था त इंसानु 1 मिंट जे अंदरि 1000 वर्ड्स पढ़ी सघे स्पीड रीडिंग जो कॉन्सेप्ट आहे स्पीड रीडिंग जी ट्रेनिंग पाकिस्तान जी फोर्स जे इदारनि जे अंदरि लेफ्टिनेंट्स खे कर्नल मेजर्स खे ॾिनी वेंदी आहे स्पीड रीडिंग जी पर असांजो शागिर्दनि खां नावाक़िफ़ आहे तो सर पहिरियों जेको बुनियादी ज़रियो आहे न इल्मु हासिलु करण जो लिसनिंग या रीडिंग या ऑब्ज़र्वेशन असांजो शागिर्द इन में खुटियल आहे असांजे एजुकेशन सिस्टम जी सभ खां वॾी बुराई आहे त इन्हनि 3 शयुनि जे अंदरि बहितर कीअं थियणो आहे
बहितर कीअं थियणो आहे, अॻिते कीअं वधिणो आहे, ग़ैर मामूली सलाहियतूं कीअं हासिलु करणियूं, उनजी ट्रेनिंग नथी मिले। अच्छा, सिर्फ़ु इहा काफ़ी न आहे, उन सां गॾो गॾु कम्युनिकेशन स्किल्स बहितरीनु अचणु घुरिजनि, प्लानिंग बहितरीनु अचणु घुरिजे, इमोशनल मैनेजमेंट हुजणु घुरिजे, स्ट्रेस मैनेजमेंट हुजणु घुरिजे, नोट्स मेकिंग हुजणु घुरिजे, मेमोराइज़ेशन स्किल्स अचणु घुरिजनि, हाफ़िज़ो इंसान जो तमामु घणो बहितर हुजणु घुरिजे। इंसान खे वटि इहा सलाहियत ज़रूरु हुजे त जेको कुझु उहो एतिरो कुझु पढ़े थो हिनखे ज़हन जे अंदरि कहिड़े तरीक़े सां स्टोर कंदो। ऐं इहो बि सम्झणु घुरिजे त जेको कुझु असां पढ़ूं था किताबनि जे अंदरि लिखियलु छा उहो हक़ आहे, छा उहो सच आहे, छा उहो हर्फ़ आख़िर आहे, टाइम मैनेजमेंट सिखे, हू पंहिंजे वक़्त खे वक़्त जी तंज़ीम हुनखे ईंदी हुजे ऐं हू पंहिंजो हर लम्हो पंहिंजे मक़सद सां वाबस्ता गुज़ारींदो हुजे। उहो शाह साईं जो शेर आहे न, उहो दम हराम जंहिंमें यादि नाही तूं, निर्मल तुंहिंजो नाम वठे ई पर अंदरि में। असांजो शागिर्द इहो ज़रूरु सोचे त छा उनजो हर लम्हो, हर मिनट, हर सेकेंड, हर साथ पंहिंजे मक़सद जे बारे में सोचींदे, पंहिंजे सब्जेक्ट जे बारे में सोचींदे गुज़रंदी आहे या न। जेसिताईं तव्हांजे ॿिए सवाल जो तालुक़ु आहे त हिकु बहितरीनु उस्तादु थियण जे लाइ छा करणु घुरिजे, त हिकु बहितरीनु वर्ल्ड क्लास टीचर थियण जे लाइ बि वर्ल्ड क्लास टीचिंग स्किल्स खपनि। ऐं वर्ल्ड क्लास टीचिंग स्किल्स जे अंदरि जेकॾहिं तव्हां मूंखां सिर्फ़ु हिकु शइ पुछंदा न, कहिड़ी शइ, तव्हां मूंखे चवंदा सर उहा कहिड़ी हिकु शइ आहे जेकॾहिं इंसानु उनखे इम्प्रूव करे, उनखे बहितर करे त उहो दुनिया जो अज़ीम उस्तादु थी सघे थो, उहा आहे कम्युनिकेशन जी स्किल। जेकॾहिं हिकु उस्ताद खे पंहिंजो इल्मु शागिर्द जी नफ़्सियात मुताबिक़ बयानु करणु अचे थो, उनखां बहितर उस्तादु कोई कोन्हे। जेकॾहिं मूं वटि सब्जेक्ट जो इल्मु थोरो ई सही, महदूद ई सही, पर जेकॾहिं उनखे बयानु करण जो हुनुर मूं वटि आहे, उनखे शागिर्द जी नफ़्सियात सोच मुताबिक़ उन जे ज़हन में प्लांट करण जो मूंखे हुनुर आहे, शागिर्द मुंहिंजा दीवाना ज़रूरु हूंदा ऐं मुंहिंजे इल्म मां मुस्तफ़ीज़ बि ज़रूरु थींदा, उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि तब्दीली बि ईंदी। हज़रत अली करमुल्लाह वजह इहो फरमायो त कोई भी बड़ा काम करने से पहले उस काम को करने की दलील को बड़ा करो, वजह बड़ी हो गई बड़ा काम भी हो जाएगा। सो जेकॾहिं उस्ताद शागिर्दनि खे वजह ॾेई सघे थो पंहिंजे सब्जेक्ट खे पढ़ाइण जी, पढ़ण जी, सिखण जी, सम्झण जी, उन जे अंदरि पैशनेटली अॻिते ग्रो करण जी, त पोइ मुंहिंजे ख़्याल में मसइलो हल आहे। जेकॾहिं उस्ताद जे इल्म ऐं अमल में तज़ाद हूंदो त उहो मुतासिर न करे सघंदो। गुफ़्तगू जे अंदरि तासीर तॾहिं पैदा थींदी आहे जॾहिं इंसान जेको ॻाल्हाए रहियो आहे उन ते अमल कंदड़ हुजे। क़ुरान हकीम जी आयत आहे, वो कहते क्यों जो करते नहीं, ज़बरदस्त, वो चओ छो था जिन ते अमल नथा कयो। जेकॾहिं इंसान ईअं करणु शुरू करे त इंशाअल्लाह उहो बहितर उस्ताद थी सघे। टाइम मैनेजमेंट में त उन में हिकिड़ो मूंखे शेर यादि अची वियो शाह साईं जो, त शाह साईं फरमायो त या हुज पहिरीं वटि या कर संधी प्रचार, इन ॿिन्ही खां धार छल क़ादिर कंहिंखे न करे। मां ईअं सम्झां थो त असांजे हिन सॼे इंटरव्यू जो मेन सवाल इहो आहे त शागिर्दनि खे कामयाबु थियण जे लाइ, छो जो अॼोके दौर में हिकु त असां वटि कैरियर काउंसलिंग सफ़ा घटि आहे ऐं इन जी वॾी मतिलबु त ज़रूरत आहे। हिन वक़्त में हलंदड़ में स्टूडेंट्स खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वाट शुड ही डू, हिनखे छा करणु घुरिजे। मोस्टली सिंधी ऐं पाकिस्तानी जेके स्टूडेंट्स आहिनि इन्हनि खे कामयाबु थियण जे लाइ कहिड़ियुनि डिग्री ॾे वधीक तवजह ॾियणु घुरिजे ऐं कहिड़ी कहिड़ी फील्ड्स फ़ाइदे में आहिनि हिन वक़्त में लाड़काने पाकिस्तान में। अच्छा, असल में सर जेकॾहिं न मां कंहिं ॿिनि फील्ड्स जो नालो खणा त इहे ॿिनि फील्ड सां ज़्यादती थींदी। दुनिया जे अंदरि हज़ारे प्रोफेशन मौजूदु आहिनि ऐं इहो चवणु त हीअ प्रोफेशन बहितर आहे, हीअ ख़राबु आहिनि, हीअ फ़ाइदेमंद आहे, हीअ फ़ाइदेमंद न आहे, इहा वॾी बेवाज़बी आहे। असल में एज़ अ टीचर, एज़ अ कैरियर काउंसलर, वाट यू हैव टू डू, तव्हांखे शागिर्दनि खे इहो ॿुधाइणो हूंदो आहे त दुनिया जे अंदरि भई हीअ सभु प्रोफेशन्स आहिनि, हिन हर हिकु प्रोफेशन जा ई फ़ाइदा आहिनि, हर हिकु प्रोफेशन जो पाकिस्तान जे अंदरि हीअ स्कोप आहे, इंटरनेशनल हीअ स्कोप आहे ऐं हिन प्रोफेशन जे लाइ बंदे जे अंदरि हीअ सलाहियतूं हुजणु घुरिजनि। हीअ प्रोफेशन जेकॾहिं तव्हां सिलेक्ट कंदा त इन खां पोइ तव्हांखे ही फाइनेंशियल फ़ाइदा, ही सोसाइटल फ़ाइदा, ही तव्हांजे मुल्क खे, तव्हांजे ख़ानदान खे फ़ाइदा मिली सघनि था। त एज़ अ काउंसलर यू हैव टू शेयर दोज़ थिंग्स विद आवर स्टूडेंट्स एंड देन सिलेक्शन डिपेंड्स ऑन हिम। ठीक समझंदो आहियां त शागिर्द खे जेके बि कैरियर्स आहिनि उहे पाकिस्तान जे अंदरि हुजनि, इंटरनेशनल हुजनि, उनजी आगाही वक़्तनि फ़वक़्तनि ॾिनी वञे, उन सां अहिड़ा किताब, अहिड़ा सेमिनार्स शेयर कया वञनि, अहिड़ा लेक्चर्स ॾिना वञनि उन्हनि खे जेके दुनिया जा जेके बि पॉपुलर प्रोफेशन्स आहिनि उन्हनि जी आगाही उन्हनि ताईं पुॼे, उन्हनि में कैरियर में कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, अॻिते जॉब जे हवाले सां कहिड़ियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि, जॉब्स आहिनि न आहिनि, इहो सभु उन्हनि खे ॿुधायो वञे ऐं फ़ैसिलो उन्हनि ते छॾियो वञे। इन हवाले सां मां ॿ किताब ज़रूरु रिकमेंड करणु चाहींदुमि। जेकॾहिं कोई शागिर्द 8th क्लास जे अंदरि 9th मैट्रिक जे अंदरि उन्हनि ॿिनि किताबनि जो मुतालो करे त उनखे तमामु घणो फ़ाइदो थी सघे थो। पहिरियों किताबु आहे नवां रस्ता नयूं राहूं जे नाले सां, अब्दुल सलाम सलामी जो किताबु, इहो उर्दू जे अंदरि लिखियलु आहे, हुनजो तर्जुमो हुननि करायो आहे नवां रस्ता नयूं राहूं। ॿियो कासिम अली शाह फाउंडेशन तरफ़ां किताबु पब्लिश थियल आहे जंहिंजो नालो आहे कैरियर का एनसाइक्लोपीडिया।
जी उन किताब जे अंदरि बि साॻी रीति दुनिया जा सभु प्रोफेशन्स जेके मेजॉरिटी पॉपुलर प्रोफेशन्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में 100-200 प्लस प्रोफेशन्स जे बारे में उहो किताब डिस्कशन करे थो ऐं उहो प्रोफेशन छा आहे, उन प्रोफेशन में कमु कहिड़ो करिणो पवंदो आहे, उन लाइ घुरिबल सलाहियतूं कहिड़ियूं आहिनि ऐं घुरिबल इल्मी लाइक़तूं कहिड़ियूं खपनि, डिग्रीज़ कहिड़ियूं उन जे अंदरि थी सघनि थियूं ऐं डिग्रीज़ खां अलावा इंसान जे अंदरि कहिड़ियूं सलाहियतूं हुजणु घुरिजनि ऐं इन जे लाइ मुआशी फ़ाइदा कहिड़ा मिलंदा, समाजी कहिड़ा फ़ाइदा मिली सघंदा, इन्हनि सभिनी ते डिस्कशन मौजूदु आहे। ठीकु, जेकॾहिं इंसान खे ईंदड़ वक़्त में आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे करे जेके तब्दील थींदड़ सूरत हाल हूंदी उनखे मुंहुं ॾियणो आहे, ठीकु आहे, उनखे कैटर करिणो आहे त इंसान खे टेक्नोलॉजी सां रिलेटेड जेका बि एजुकेशन आहे उन तरफ़ वधणु घुरिजे। सर हाणे चऊं त तव्हांजी पर्सनल लाइफ जे बारे में त का रहिजी वियल ख़्वाहिश तव्हांजी? सर हिकु ई ख़्वाहिश आहे, रहिजी वियल आहे ऐं हमेशह मुंहिंजे ख़्याल में उहा रहियल ई हूंदी, उहा इहा त जेतिरो इल्मु मां हासिलु कयो आहे मां कोशिशि कयां थो उन ते अमल कयां, कोशिशि जारी आहे इन ख़्वाहिश खे पूरो करण जी ऐं अवां ज़रूरु दुआ कंदा त मूंखे हिन में आसानी। थैंक यू सो मच। उहो तनक़ीदी सुवालु इहो आहे त तव्हां पंहिंजे स्टूडेंट्स खे जेके बुक रिकमेंड कंदा आहियो, पढ़ण जे लाइ सजेस्ट कंदा आहियो, उहे पढ़ण सां जेके तव्हांजा स्टूडेंट्स आहिनि उहे एकेडमिक जेको उनजो कैरियर आहे उहो तबाह थो थी वञे, तव्हां उनखे वासफ़ियात में इक़बालियात में लॻाए था छॾियो ऐं उहो उनखे जेके एग्ज़ाम्स में सब्जेक्ट्स ज़रूरत में आहिनि उहे उनखां मुनहरिफ़ था थी वञनि, त तव्हां ॿारनि जो फ्यूचर जेको आहे दाव ते लॻाए छॾियो, इहो तव्हां खां सवालु आहे। ईअं कोन थियो आहे जो मां कंहिं स्टूडेंट खे इहो चवां त तव्हां जंहिं कैरियर में अॻिते वधी रहिया आहियो उन जा किताब न पढ़ो, हीअ किताब पढ़ो, न, मां कॾहिं बि हिन ॻाल्हि ते स्ट्रेस न कयो आहे। हमेशह मां हिकु ॻाल्हि चई आहे त ही प्लस ही, हिन सां गॾु जेकॾहिं तव्हां हिननि जो मुतालो कंदा त तव्हां ज़िंदगी जे अंदरि न सिर्फ़ु हिकु बहितर प्रोफेशनल बहितर इंसान बि थींदा। आख़िर में पंहिंजे शागिर्दनि जे लाइ या मोहबत करण वारनि जे लाइ या असांजे ॾिसण लाइ टास जे शागिर्दनि जे लाइ कहिड़ी तव्हां पंहिंजी तरफ़ां ख़ासि नसीहत कंदव? मां सिर्फ़ु इहो ई चवणु चाहींदुमि त अमल की सूखती रग में ज़रा सा खून शामिल कर, मेरे हमदम फ़क़त बातें बना कर कुछ नहीं मिलता। ॻाल्हियूं करण सां कुझु न आहे थींदो, जेकॾहिं इंसान पंहिंजे इल्म ते अमल करणु शुरू करे ऐं दिलि वॾी करे अमल कंदो रहे त इंसान ज़िंदगी जे अंदरि तमामु घणो अॻिते असां सां गॾु जो की एपिसोड नंबर 1 में असां सां मौजूदु हुया वाल्ट जा फाउंडर सर बाबर हुसैन मस्तोई साहिबु, जिन खां दिलचस्प सवाल ऐं गुफ़्तगू थी, जिन जी गुफ़्तगू यकीनन तव्हांजी मालूमात में तव्हांजे ख़्यालात में वधीक हिकु दिलचस्प इज़ाफ़ो बि कयो हूंदो ऐं इंशाअल्लाहुल अज़ीज़ असां अञा वधीक कोशिशि कंदासीं त लाड़काणे ऐं उनजे पसगिरदाई इलाइक़नि में जेके बि सुठा टीचर्स आहिनि उन्हनि जा इंटरव्यूज़ तव्हां ताईं पहुचायो। सो असां सां कनेक्ट रहो, इंशाअल्लाह हिकु ॿिए एपिसोड में कंहिं ॿी शख़्सियत सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे। मशहूर ज़माना किताब मसनवी मौलाए रूम टास अकेडमी जी तरफ़ां पेश कंदुसि, क़बूल फरमाईंदा साईं, ॾाढी महिरबानी। वो दिल के जिसका वादा है हम देखेंगे, जो लोहे दिल पे लिखा है हम देखेंगे, लाजिम है कि हम भी देखेंगे, हम देखेंगे।